नासिक गोलार्ची में सावणी बरसातुनि जी तबाही खां पोइ मुतासिरनि जी बहाली जो कमु शुरू थी वियो। मक़ामी नुमाइंदनि पारां वन आरसिम जे खाड़ सबबि मुतासिर थियलनि जे हर मुमकिन वाहुर जी ख़ातिरी कराई आहे। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे गोलार्ची मां सरदार भट्टी। जी सरदार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, हिन वक़्तु मौजूदु आहियां शहीद फाज़ल राव जी नगरी में। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हितां जो मुंतख़िब जेको असांजो नुमाइंदो आहे मोहम्मद इस्माइल राव साहब, उहो हिते जेके बरसात मुतासिरीन इलाइक़ा आहिनि, ख़ासि तौर ते मिठू हजाम, अशरफ जत, आसेली वारो एरियो जेको आहे, अमीर शाह सेम नाले जे पस गिरदाई में जेके ॻोठ आहिनि उन्हनि जो विज़िट बि कनि पिया, त गॾोगॾु उन्हनि माण्हुनि जी रहनुमाई बि कनि पिया। ऐं जेके फोकल पर्सन हिते मुंतख़िब आहिनि उन्हनि सां गॾु हिननि कल्ह विज़िट बि कयो हो। त इस्माइल साहब खां पुछूं था त हिन वक़्त ताईं हू हिन मामले खे कीअं था ॾिसनि। ॾिसो, सभ खां पहिरीं तरजीह त असांजी आहे त जेके घारा पिया आहिनि, ब्रीच पिया आहिनि, जेके उन्हनि खे असीं भरे वठूं। उन ते कमु हले पियो। हींअर बि असांजा इरीगेशन जो अमलो आहे या ॿिया जेका ज़िले जी इंतिज़ामिया आहे ऐं डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया, तहसील जी इंतिज़ामिया वग़ैरह सभु मौजूदु आहियूं। असीं पाण उते मौजूदु आहियूं लोकल माण्हुनि जी मदद सां, ऐं बाक़ी मशीनरी वग़ैरह, ऐं असां बोट्स बि जेके आहिनि नंढियूं ॿेड़ियूं बि उहे घुराए वरितियूं ताकी माण्हुनि खे हिकिड़ो त जेको उते पाणी खां सवाइ उन में रस्तो कोन्हे पाणी जो आहे, त उते जेके मिटी वग़ैरह पहुचाइण लाइ या जेको मटीरियल आहे उहो घारा बंदि करण जे लाइ उहो उनजे ज़रिए असीं पहुचाइण जी कोशिशि कयूं पिया। इनशाला मूंखे उमेदु आहे त इहे ॿई घारा जेके पिया आहिनि से अॼु इनशाला बंदि थी वेंदा हलिया। अच्छा, उनखां अलावा ॿियो असांजी इहा बि हुई त जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि, जिन जा घर पाणी में अची विया आहिनि, बिल्कुलु ॿुॾी विया आहिनि, पहिरीं फ़ुर्सत में उन्हनि खे असीं ॿाहिरि कढी कंहिं महफ़ूज़ जॻह ते उन्हनि खे पहुचायूं ऐं उन्हनि खे जेको बि रिलीफ आहे उहो इमीडिएटली मुहैया कयूं। उन्हनि खे असां टेंट वग़ैरह मुहैया कया आहिनि ऐं वधीक टेंट बि अचनि पिया, राशन वग़ैरह, ॿियो जेको जेको जिते माण्हू बिल्कुलु घर छॾे वीचारा ॿाहिरि अची विया आहिनि रोडनि ते, रस्तनि ते, त उन्हनि खे असीं हर तरह सां रिलीफ मुहैया कंदासीं। ऐं उनखां अलावा बि असांजी इहा तरजीह आहे त मुस्तक़िल बुनियादनि ते बि हिन मसइले जो हल कढूं। जी बिल्कुलु, तव्हां हितां जे असांजे मुंतख़िब नुमाइंदे मोहम्मद इस्माइल राव साहब जी ॻाल्हि ॿुधी। हुनजो चवणु इहो आहे त हिते जेके माण्हू पाणी में ॿुॾी विया आहिनि उन्हनि खे रेस्क्यू करण जो जेको अमल आहे उहो असां तेज़ी सां जारी करे शुरू करे छॾियो आहे। माण्हू जेके ॻोठ में ॿुॾल आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि ताईं पुॼाइण जो अमल शुरू आहे। उन सां गॾोगॾु अॼु जेको आहे इस्माइल राव जे अचण खां पोइ हिते बोट्स जेकियूं आहिनि उहे बि पहुतियूं आहिनि ऐं उहे बोट्स जेके आहिनि ॻोठनि में जेके फाथल माण्हू आहिनि उन्हनि खे कढी जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुंतक़िल कंदियूं, जिते उन्हनि खे ज़िले हुकूमत पारां जेको आहे खाद खुराक लाइ सामान ऐं जेके टेंट आहिनि उहे मुहैया कया वेंदा। जी बिल्कुलु, तव्हां ॿुधो त हिते जे माण्हुनि जा फसल ॿुॾा आहिनि, जेके घर टुटा आहिनि, नुक़सानु जेको थियो आहे उन्हनि जो प्रॉपर सर्वे थींदो ऐं उन्हनि जो जेको बि नुक़सानु थियो आहे कोशिशि कई वेंदी त उन्हनि जो भरपायो थिए ऐं हुकूमत सिंध उन जी मदद करे। कैमरामैन नोमान आराइन सां गॾु सरदार भट्टी, महरान टीवी न्यूज़, गोलार्ची।